अस्सलाम वालेकुम दोस्तों, शाला खुश आहियो दोस्तों। किताब पढ़ी रहियोसि वतायो फ़क़ीर। वताए फ़क़ीर जी हिकिड़ी तमामु ज़बरदस्त ॻाल्हि लिखी वई आहे। हिन तमामु घणी सम्झाणी आहे, तमामु ज़बरदस्त सम्झाणी आहे ऐं तव्हांखे मां ॿुधाईंदुसि। उमेद आहे त तव्हांखे पसंदि ईंदी ऐं तव्हांखे वणंदी। कंहिं कचेरी में ॻाल्हि अची छिड़ी त सभु कुझु अलाह साईं जे वस में आहे। करण वारो पाण परवरदिगार आहे। रोज़ी बि संदसि वस में आहे। घणी ॾे या थोरी पाण राज़िक़ आहे। संदसि ई हुकुम सां दुनिया जो कारखानो पियो हले। वताए फ़क़ीर बि कचहरी में वेठो हो। ॻाल्हियूं जॾहिं दंग थियूं त वताए चयो त जेकी चओ था सभु सच था चओ, पर हिकिड़ी ॻाल्हि अम्मा जे वस में बि आहे। अम्मा जे वस में बि आहे। माण्हू पुछो उहा वरी कहिड़ी? वताए फ़क़ीर चयो त उहा अम्मा जी मर्ज़ी आहे त अम्मा मानी पचाए या चांवर पचाए। केॾी न ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे वताए फ़क़ीर। ऐं वाक़ई कुझु ॻाल्हियूं असां इंसान जे वस में बि हूंदियूं आहिनि ऐं असां अगरि करण ते पऊं त उहे करे सघूं था, पर असां में पाण में कोताहियूं हूंदियूं आहिनि। उहे कम न कंदा आहियूं, उहे ॻाल्हियूं कंहिंखे मोटिवेट न कंदा आहियूं। हीअ तमामु ज़बरदस्त कहाणी आहे। उमेद तव्हांखे पसंदि आई हूंदी ऐं वरी ॿिए चकर कंहिं नए कहाणी सां, छो जो जीअं कहाणी लिखियलु हूंदी आहे उहा ई मां तव्हांजे ॾाढो पेश कंदो आहियां। बाक़ी तव्हां बाशऊर माण्हू आहियो, प्यारा दोस्त आहियो, हिन कहाणी मां काफ़ी सारियूं ॻाल्हियूं कढी सघो था, सम्झी सघो था। महिरबानी, तमामु वॾी महिरबानी, लख थोरा।